रब चवे तो ज़मीन के सिद्धो करे तुझे ला बनायो में ता तू ज़मीन ते सुकून सा हली सगी। मां अल्लाह कादिर हुयो से ज़मीन के खड़ा खड़ा करे छड्या हेठायूं मथायूं करे छड्या मुखा पुछण वारो केर न हुयो। ज़मीन के जबल करे छड्या मुखा पुछण वारो केर न हुयो। हली कीअं सुम्ही कीअं हेठाई मथाई ते निंड्र कीअं करी। अल्लाह चयो मां ज़मीन के इन करे सिद्धो करे समारियो आ जिए तोखे हलण में तकलीफ न थे घुमण में तकलीफ न थे। यानी ज़मीन बनाई रब तुझे मुझे ला मौला आसमान छाजे ला। अल्लाह फरमाए तो जदे तू पांजे घर में सुमंदो आ तदे अंदाजो कर 1 अरब रुपए जो घर बना पर जे उन जे मथा छित न हुंदी त रात जो निंड सुकून जी कान ईंदी। घर जे मथों छित न हूंदी आ भले अरबे रुपयन जो घर ठहल हुजे इंसान पांजे पान के महफूज कोन समझंदो आ। मुझे रब जी ज़ात फरमायो बाना मां ज़मीन के ततोला सिद्धो बनायो पर जे आसमान न बनाया त तू कदे भी सुकून सा ज़मीन ते हली कोन सगी हां। ज़मीन कहजे ला बनी जवाब दे गाल है न। ज़मीन कहजे ला बनी चो असा जेला बाग कायो फसल कायो सब कुछ खाओ तफसील में न थो वञा टाइम थोरो आ। अल्लाह फरमायो ज़मीन तुझे ला बनायम आसमान कहजे ला चो तुझे मुझे ला आसमान में चमकंदड़ सितारा कहजे ला। दलील ॾींदो हला जॾहिं समुंड जे विच में माण्हू हूंदो हुयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घड़ियूं तुंहिंजूं कोन हुयूं मोबाइलियूं तुंहिंजूं कोन हुयूं। जॾहिं माण्हू पाणीअ जे विच में हूंदो आहे तरफ़नि जी ख़बर कान पवंदी आहे। कुतुब तारा जे ज़रिए आसमान ॾे सितारनि ॾे निहारे करे माण्हू अंदाज़ो लॻाईंदो हो त ट्रेड़ू हिन पासे आहे कती हिन पासे आहे कुतुब हिन पासे आहे। यानी आसमान जे सितारन दे निहारे इंसान पांजे रस्ते जो तयन कंदो आ। बेड़ी छाजे ला बनाए बिया तब तबाह थियण खां माण्हू बची वञे गरक थियण खां बची वञे मंजिल ते पहुची वञे चवण दे मूंखे अल्लाह त बनाए छॾिया मुस्तफ़ा ॿुधाए छॾियो असहाबी कन्नजूम मुंहिंजा सहाबा आसमान जा सितारा। बेड़ीअ ला हुज़ूर फरमायो बिस्लो अहल बैती कमसल सफ़ीनत नूह बेड़ी मुझे अहल बैत जो मुझो अहल बैत नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ जे मिसला जे बर्बाद थियण खां बची थो त मुआ मुस्तफ़ा जे बचड़न सां प्यार कर जे भटकण खां बची थो त मुझे सहाबा सां प्यार कर। कान गाल समझ में आई। मां सागी जगह ते पहुंचा अजीजा ने मन अल्लाह आसमान बनाया कंहिंजे ला तो चो तुझे ऐं मुंहिंजे ला। अल्लाह जे ज़ात ज़मीन कंहिंजे ला बनाई चो तुझे ऐं मुंहिंजे ला पर तोखे मूंखे रब कंहिंजे ला बनायो। ॻाल्हाए मुसलमान ॻाल्हाए मुसलमान तोखे मूंखे रब कंहिंजे ला बनायो। जेकॾहिं का शइ कंहिंजे लाइ बि न बनाई वञे त उहा बेकार हूंदी आहे न। जंहिंखे कोई इस्तेमाल न कंदो आहे उन शइ खे छा चइबो आहे रदीअ जी टोकरी किन। हाणे त हिन दौर में त किन कुझु बि कोन्हे को किन बि किन मां वरी अलाए छा ठहियो पियो वञे। लेकिन मिसाल तौरु चयमि त जंहिंखे कोई इस्तेमाल न कंदो उनखे गंद ई किन चइबो आहे। तूं गंद बि नाही तूं किन बि नाही। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो सभु कुझु मां अल्लाह तुंहिंजे लाइ बनायो आहे मगर तोखे पंहिंजे इबादत ला बनायो आ। तोखे पंहिंजे अहम जुमले जे तरफ पियो हला इते तू सोच जा न त पुरानी गाल न अहम तरफ पियो हला। अचो कुरान ते हलो। अल्लाह फरमायो वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। जिन्नन ऐं इंसानन के मां अल्लाह पंहिंजे इबादत ला पैदा फरमायो आ। अच त पंहिंजे रब खां पुछूं मुंहिंजा मौला हे अर्श असां जे ला फर्श असां जे ला असां खे इबादत ला मौला ॿुधाए त पंहिंजे महबूब खे भला छाजे ला बनायो अथई। ॻाल्हि समझ में आई।
तुझे ज़हन में ख्याल ईंदो त महबूब भी एक मखलूक आ। सूरत इंसानिय में मुझा दोस्त अजीज दुनिया ते इबादत कई थई, इन करे महबूब भी अल्लाह जे इबादत जे ला डाढो भुलियल हई, डाढो भुलियल हई, एतरो भुलियल हई जो तोखे अंदाजो ही कोन्हे को। अज त ज़ुबाने मुस्तफ़ा मां पुछऊं त मुझो रब छा थो चवे त मूं पंहिंजे यार खे छा जे ला बनायो आ। पूछी दिया पढ़ा बेनियाज रब जा बाना दरबारे मुस्तफ़ा में अर्ज कयो सी या रसूल अल्लाह, असा के त अल्लाह इबादत ला बनायो आ, मुझा महबूब तो महबूब के रब छा जे ला बनायो आ। त मुझो मुस्तफ़ा छा फरमायो, मां नथो चवां पर मुझो गाला केर थो चवे। बेनियाज रब छा थो चवे, कुल तो कंज़म मख़फ़िया, मां रब्बु हिकु लिकल खजानो हुयुस, मां अल्लाह हिकु लिकल खजानो हुयुस। फ़अहबब्तु पो मोहब्बत पैदा थी, इरादो पैदा कयुम, पाजो ख्याल पैदा कयुम। केड़ो ख्याल पैदा कयुम, अन उरिफ, मां अल्लाह पांजे कुदरत में ख्याल पैदा कयो। मां अल्लाह पांजे कुदरत में, मां पांजे अल्लाह फरमाए तो मां अल्लाह पांजे कुदरत में इरादो फरमायो त मां पाण के ज़ाहिर कया। हाणे कीअं ज़ाहिर कया, हदीस दे निहार त सही, कुंतु कंज़म मख़फ़िया फ़अहबब्तु अन उरिफ, जॾहिं मां अल्लाह जे कुदरत में इहो ख़याल आयो त मां पंहिंजे पाण खे ज़ाहिर कयां, पोइ मां रब छा कयो, फ़ख़लक़तुका या मुहम्मद, ओ मुझा महबूब मुस्तफ़ा, पोइ मां अल्लाह पंहिंजे नूर मां तोखे बनायो। याने तू ऐं मां इबादत जे ला, मुझो मुस्तफ़ा अल्लाह जी सुञाणप जे ला। पोइ कीअं थो थी सघे तू मां मुस्तफ़ा जहिड़ा कीअं थियासीं। सच त इहो आहे, जेकॾहिं नाराज़ न थी त पाण सभिनी जो अबो केरु आहे, चओ ॾाढो आदम, चओ चओ केरु आहे, ॾाढो ॾाढो आदम आहे न। तूं असां त अॼु ॾींहं ते ॾाढे आदम जहिड़ा बि थी कोन सघिया आहियूं। महबूब त महबूब आहे, पुछ मूंखां, चओ ओ सजण साईं जा ग़ुलाम, ॾाढो आदम अब बशर आहे, असां बि बशर आहियूं, कीअं उन जा कोन हो त तोखे सादन लफ़्ज़नि में चवां, ॾाढो आदम रब छा मां बनायो हो, जवाब ॾे। मुसलमान जवाब ॾे, छा मां बनायो, अल्लाह मिटीअ मां। तोखे असांखे अल्लाह छा मां बनायो आहे। चुप थी वे, चुप थी वे। अल्लाह जो कुरान पढ़, फल्यंज़ुरिल इंसानु मिम्मा खुलिक़, खुलिक़ मिम्मा दाफ़िक़, यख़रुजु मिन बैनिस सुल्बि वत्तराइब। अल्लाह जे कदे पाक कुरान करीम के खोल, रब तोखे दावत ॾेई रहियो आहे, फलियंज़ुरिल इंसान, ऐ इंसान कदे ॾिस त सही तुंहिंजे रब तोखे कीअं पैदा कयो आहे। मिम्मा खुलिक़, तोखे तुंहिंजे रब कीअं पैदा कयो आहे। खुलिक़ मिम्मा इन दाफ़िक़, अल्लाह तोखे कहिड़े पाणीअ मां पैदा कयो आहे, उन जी हैयत बि रब ॿुधाई आहे। उहो पाणी किथां आंदो आहे, यख़रुजु मिन बैनि सुल्बि वत्तराइब, उहो पाणी रब चयो औरत जे सीने मां ऐं मर्द जे पुठीअ मां, याने तुंहिंजे मुंहिंजे पैदाश जंहिं पाणीअ मां रब कई आहे, उन पाणीअ खे अल्लाह और तुंहिंजे मुंहिंजे अम्मा जे सीने में रखियो, बाबा जे पुठीअ में रखियो। उहो बेनियाज़ रब अमड़ जे सीने मां पाणीअ खे हुकुम ॾिनई निकिरी आयो, अबे जे पुठीअ मां हुकुम ॾिनई निकिरी आयो।
अल्लाह पंहिंजे कुदरत सां हिक मखसूस जगह ते उन पाणीअ खे गॾु करे अल्लाह जे क़ुरान करीम ॿुधायो सुम्मा ख़लक़नन नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुदग़तन फ़ख़लक़नल मुदग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा। खबर ना है मां त रुॻो क़ुरान पियो पढ़ा तव्हां अलाए क़ुरान करीम ॿुधण जा आदी हो अलाए किसो ॿुधण जा आदी हो मूंखे ख़बर ना है जे किसो ॿुधण जा आदी हुजो त हाणे यू टर्न ॾियण लाइ मां तयार आहियां ऐं जेकर क़ुरान ॿुधण लाइ तयार हो त अधु कलाकु थी वियो मूंखे हिकिड़ो कलाक जी तक़रीर करणी हुई पर 5 मिंट बाक़ी बचा आहिनि अञा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 2-3 मिंट ॿिया ॾियां थो ॿुधो रब जो क़ुरान ॿुधो अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे असांखे अमड़ जे सीने जे पाणीअ मां अबे जे पुठीअ जे पाणीअ मां अल्लाह पंहिंजे कुदरत सां पैदा फरमायो आहे ॾाॾे आदम खे मिटीअ मां तोखे पाणीअ मां ॿुधा ॾाॾे आदम जहिड़ो तूं कीअं थिए मोतबर जवाब ॾे न अञा तूं असां ॾाॾे आदम जहिड़ा ई कोन थी सघिया हूं त मुस्तफ़ा जहिड़ो केर थो थी सघे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा वाह वाह आला हज़रत इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि उन खां पुछत मुंहिंजे महबूब जी हक़ीक़त छा आहे वो चवे तो महबूब त महबूब आहे पर महबूब जो नस्ल जेको आहे उन खे रब नूर ई नूर बनाए छॾियो आहे तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है साना नूर तेरा सब घराना नूर का अल्लाह वारन दे निहार आशिकन दे निहार मौलविन दे रुगी न निहार उन मौलवी दे न निहार जेको चवे थो मुस्तफ़ा मूं जहिड़ो आहे उन खे चओ मुंहिंजे महबूब खे बकरियूं चारींदे त ॿुधो ॾिठो अथई पर मुस्तफ़ा जे लामकान ॾे बि कॾहिं नज़र कंदो कर हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात ॾे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टाइम मुकमिल थी वियो पर 2-3 मिंट ॾियण जे लाइ अञा हिकिड़ी ॻाल्हि करण थो चाहियां अल्लाह सभ खां पहिरीं छा खे बनायो चओ महबूब जे विसरी वही ॻाल्हि हिते ई तोखां महबूब मां कलाक ॻाल्हायो तोखां हिते ई ॻाल्हि विसरी वई महबूब जे नूर खे मुंहिंजे बेनियाज़ रब पैदा फरमायो उन बेनियाज़ रब उन नूर खे रखियो काथे चओ पंहिंजे कुदरत में जवाब ॾे जल्दी काथे रखियो पंहिंजे कुदरत में हदीस कुदसी छा ॿुधायो रब महबूब खे छो पैदा फरमायो चओ त अल्लाह इन करे फरमायो जो ख़ुदा फरमाए रहियो आहे त मां अल्लाह पाण खे ज़ाहिर करणु चाहियो पोइ उन ज़ाहिर करण लाइ सभ खां पहिरीं मां रब पंहिंजे नूर मां पंहिंजे महबूब जे नूर खे बनायो आहे हाणे महबूब जे नूर खां हटी करे वरी पोइ अच अॻिते अल्लाह महबूब जे नूर मां हूरूं बनायूं चओ महबूब जे नूर मां ॻाल्हा हूरूं बनायूं महबूब जे नूर मां फरिश्ता बनाया महबूब जे नूर मां जरा हिकिड़ी ॻाल्हि कयां बस तोखे छॾियां थो अज़ीज़ाने मल जॾहिं अल्लाह क़ुरान जी आयत पढ़ियमि अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाक़ा अल्लाह जे ज़ात आसमाननि खे तयार करे अर्श कुर्सीअ खे तयार करे मलाइकनि खे हुकुम कयो छो त अल्लाह पहिरीं मलाइक महबूब जे नूर मां बनाया पोइ उन मलाइक सब कुछ रब कराइंदो वयो अज़ीज़ाने मल उन मलाइकन के मुझे रब जे ज़ात फरमायो मां अल्लाह अर्श तैयार करायो हा मुझा मौला हाणे न के कुल्हो ॾेई मथे खणो छा कयो रुगी सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह जो सवाब मिलंदो पर सोचींदा भी अचो समझंदा भी अचो अल्लाह मलाइकन के हुकुम कयो मां रब जे हुकुम सां अर्श तैयार थी वयो आ हाणे न के कुल्हो ॾेई मथे खणो सभिनी मलाइकन गरजी कुल्हो ॾिनो मगर अर्श के चोरे भी न सघिया अर्श के
चोरे भी न सघिया जॾहिं सभिनी पंहिंजे बेवसी ऐं बेहसीअ जो इज़हार कयो मुंहिंजा मौला तुंहिंजे हुकुम सां कुल्हो त ॾिनोसीं पर अर्श खे चोरे भी न सघियासीं मुंहिंजे करीम रब जे हिकमत ॾे निहार त पंहिंजे यार खे रब कीअं थो निर्वार करे। मक़सद जी हिकिड़ो ही आहे न मीलाद जी महफ़िल आहे अल्लाह पंहिंजे महबूब खे कीअं थो निर्वार करे। मुंहिंजे अल्लाह जे ज़ात पंहिंजे कुदरत सां सभिनी मलाइकनि खे हुकुम कयो अर्श खे कुल्हो ॾियो ॾिनऊं चोरे न सघिया। मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे कुदरत सां ऐलान कयो फलाणा मलाइक तूं निकिरी आ फलाणा तूं निकिरी आ फलाणा तूं निकिरी आ। हिकिड़ो ॿ टे चार पंज छह सत अठ उन सभिनी अणखुट मलाइकनि मां रब अठनि मलाइकनि खे चूंडे ॿाहिरि निकिरण जो हुकुम ॾिनो। घणनि मलाइकनि खे वरी चओ घणनि खे उहे ॻाल्हियूं थिए जेके ॿुध तो ज़िंदगी न ॿुधियूं हुजनि। अठनि फरिश्तनि खे मुंहिंजे करीम रब चूंडे हुकुम ॾिनो फलाणा फलाणा निकिरी आया। हाणे मुंहिंजे रब फरमायो मुंहिंजे अर्श खे कुल्हो ॾियो। हाणे हेतरी जमायत 200-300 माण्हू वेठा हुजनि लकड़े खे कुल्हो ॾियो लकड़ो न खजे सभई हथ कढी बीहनि पर वरी जॾहिं ऐलान थिए त फलाणा फलाणा तूं उन्हनि मां 8 रुगी हथड़ो ॾियनि त लकड़ो खजी वञे ॿुधाए त हड़ई पुछंदा या न पुछंदा कंहिंखां पुछंदा इहो वॾो सवाल आहे कंहिंखां पुछंदा इहो वॾो सवाल आहे। हुकुम ॾियण वारे खां कोन पुछंदा मसलन मां हितां हुकुम ॾेई रहियो आहियां मूंखां कोन पुछंदा छो त चवंदा जमायत में त हड़ई वेठा हुयासीं कुल्हो त हड़नी ॾिनो पर उन्हनि 8 खां ज़रूर पुछंदा। दोस्त ॻाल्हि त कयो अघारो तव्हां बि गॾु हुयो असां 200-300 गॾु हुयासीं लकड़ो चुरे ई न पियो। हाणे 8 ॼणनि लकड़े खे मथे खयो राज़ कहिड़ो आहे पोइ उहे 8 राज़ ॿुधाईंदा त अघारो हीअं हुयो हींअर हीअं थियो आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी जॾहिं 8 मलाइकनि खे मुंहिंजे बेनियाज़ रब हुकुम ॾिनो हुकुम जो मलाइक हुकुम जो मलाइक हुकुम जो पाबंदा जॾहिं 8 फरिश्तनि खे हुकुम थियो उहे 8 फरिश्ता जॾहिं अर्श खे कुल्हे ॾियण लाइ तयार थिया त ग़ैबी आवाज़ आयो हुकुम थियो मुंहिंजे करीम रब जो इएं कुल्हो न ॾिजो कुल्हो त अघारो बि ॾेई चुका हुयो रुगी 8 तव्हां न सभई तव्हांजी बिरादर ॾेई चुकी अर्श खे चोरे न सघियो हाणे कुल्हो ज़रूर ॾियो पर इए न ॾिजो मौला कीअं ॾियूं बेनियाज़ रब हुकुम कयो कुल्हो पोइ ॾिजो पहिरीं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदा वञो कुल्हो ॾींदा वञो अर्शु थंदो वेंदो। कहे हुकुम कयो चओ मुंहिंजे रब जेॾी महिल 8 मलाइकनि अर्श खे कुल्हो ॾिनो अर्श त खजी वियो 5 मिंट जे लाइ न 10 मिंटनि जे लाइ न अॼु बि उहो अर्श उहे ई 8 मलाइक खयो बीठा अथई क़यामत ताईं उहे ई 8 खयो बीठा हूंदई मलाइक त साॻिया हुया। इहा ताक़त कंहिंजी आहे चओ मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद जी ताक़त आहे। मलाइक त मिड़ई गॾिजी खयो अर्श खे चोरे न सघिया पर 8 खे रब ॾस ॾिनो कहिड़ो ॾस ॾिनो ॾस ॾियण वारो केरु आहे चओ जेको यार खे महबूब बनाइण वारो आहे। जॾहिं उन 8 मलाइकनि खां पंहिंजी बिरादर पुछो अघारो सभई गॾु हुयासीं अर्श न खयो हींअर मिंटनि में खजी वियो उन्हनि पंहिंजे बिरादर वारनि खे ॿुधायो हुकुम अघारो बि रब जो हुयो हुकुम हींअर बि रब जो हुयो अघारो बि अल्लाह जे हुकुम सां कुल्हो ॾिनोसीं हींअर बि रब जे हुकुम सां कुल्हो ॾिनोसीं अघारो रुगी कुल्हे ॾियण जो हुकुम हुयो पर हींअर गॾु वसीलो ॿियो बि हुयो। असां फरिश्तनि खे रब हुकुम कयो पहिरीं मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो पोइ कुल्हो तव्हां ॾियो त हुकुम मां रब थो कयां क़यामत ताईं अर्श हेठि थींदो ई को न को।
जेकरे मलाइक मुझे महबूब मुस्तफा ते 5 दफा दुरूद, अने या गाल त रहजी वे घणा दफा चो घणा दफा कदे को पंजतन पाक जे शान ते को जलसो रखो त बुधायाव त पंजतन पाक थींदो छाहे, 5 आहिन छा, 5 चइबो कंहिंखे आ। बेशक असा अहले सुन्नत चैन यारन जा मुझा दोस्त अजीज आशिक दीवाना हो। अबू बकर सिद्दीक जे सदाकत ता कुर्बान, उमर फारूक जे अदालत ता कुर्बान, उस्मान ज़ुन्नूरैन जे हयादारी ता कुर्बान। पर कदे बुद्ध फकीर जे वातो त अली अली चइबो छाखे, अली आहे केर, अली आहे छा, अली जो घराणो छाहे, बतूल छाहे, सुनो हसन छाहे, सुनो हुसैन छाहे, मिठड़ो मोहम्मद जडे इन चैनी गुलदस्तन जे विच में ए 4 कुंडू हन, हिकड़ी बी टी चौथी 4 कुंडू गुलन सा जडे विच में वरी गुलाब जो वण हुजे मज़ो त पोइ ॾिस न त 5 जो रंग छाहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो कदे मौक़ो रब जरूर अता फरमाइंदो। मसरूफ ॾाढो हूंदो आहे पर खुदा चाहियो त इंशाअल्लाह ताला ईअं हथ ठोकियूं ॻाल्हियूं न इल्मी दलीलन सां। बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 8 मलाइकनि अर्श खे कुल्हो ॾिनो, विरद रब उन्हनि खे कहिड़ो ॾसियो, चो विरद रब उन्हनि खे कहिड़ो ॾसियो, मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो, छाजे करे ॾसियो, इहा बि ॻाल्हि ॿुधाई मता ॾुख रहिजी वञई। टाइम घणो गुज़री वियो आ, ॾाढो महल सां नाला ॾिना अथई। मुझा दोस्त अजीज मुझे करीम रब, मुझे करीम रब उन फरिश्तन के हुक्म कयो अर्श के कुल्हो दियो, अर्श के कुल्हो दई करे राज के राज में रखियो। इन करे सभई मलाइक बुधन उन्हनि दोस्तन खां पुछन, ओ ॿुधाइन त इमामुल अंबिया ते दुरूद पढ़ियोसी त जे ॾींहं ताईं मुंहिंजो महबूब मेराज ला अर्शन ते अचे तेस ताईं मलाइक इंतजार पिया कने। रब पंहिंजे महबूब जो मलाइकन खां इंतजार इन करे करायो, इहो राज इन करे रखियो न त पहिरें दफ़े सां अर्श खजी वञे, रब जे ताक़त में कमी कान अचे। अल्लाह चाहियो पे, रब चाहे थो हर महफिल में रुगो मुंहिंजे हबीब जी ॻाल्हि हुजे। अज़ान में निहार अल्लाह सा गॾु मुस्तफ़ा मौजूद आ, निमाज में निहार खुदा सा गॾु मुस्तफ़ा मौजूद आ, दुरूद में निहार खुदा सा गॾु मुस्तफ़ा मौजूद आ, फर्श ते निहार खुदा सा गॾु मुस्तफ़ा मौजूद आ, अर्श ते निहार खुदा सा गॾु मुस्तफ़ा मौजूद आ, ला मकान ते निहार हिकु खुदा ॿियो मुस्तफ़ा टियों कोई कोन्हे को। सुभान अल्लाह। अजीज़ाने मन मुझे बेनियाज रब मलाइकन खां इंतजार करायो, कहिड़ो इंतजार करायो त ख़बर पएन त जंहिं यार जे दुरूद में एतिरी ताक़त आ, जंहिं यार जे दुरूद में एतिरी ताक़त आ, उन यार जे दीदार जो मज़ो छा हूंदो। सुभान अल्लाह। ऐं जेकॾहिं तोखे लफ़्ज़ चवां गौर कर, थोड़ो गौर कर, थोड़ो गौर कर, उहे 8 जेके मलाइक जन खे राज रब ॿुधायो, चओ त उन्हनि में जिब्राइल भी, चओ जिब्राइल भी, मीकाइल भी, इसराफील भी, इज़राई, इहे ई त राज जूं ॻाल्हियूं आहिनि न, रुगी फिरकिन जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी इश्क खे पोइ ते मुलनि ज़ालिमनि करे छॾियो आहे। फिरकिन खे छॾियो, पंहिंजे यार जी प्रचार कयो, महबूब जी गुफ़्तार कयो, महबूब जे मुहबत जूं ॻाल्हियूं कयो त ईमान ताज़ो थिए, त ख़ुदा बि राज़ी थिए, मदीने जो साईं बि राज़ी। सुभान अल्लाह। अज़ीज़ाने मन जिब्राइल मलाइकन जो सरदार, पर रब उन खे को न ॿुधायो। मीकाइल जे मथां वॾी ज़िम्मेवारी हवाउन तूफ़ान जी उन्हनि खे बि न, इसराफील जे मथां वॾी ज़िम्मेवारी सूर फूके दुनिया खे गुल कंदो उन लाइ बि न, इज़राइल खे हर जॻह ते माण्हुनि जा रूह कब्ज़ कंदो उन्हनि खे बि न। छो उहे 8 मलाइक कुल्हो ॾयो बीठा आहिनि, क़यामत ताईं कुल्हो ई ॾयो बीठा हूंदा।
सवाल पैदा थियो उन्हनि 8 मलाइकनि जे सरदार जो नालो ॿुधायो, जल्दी ॿुधायो। जिब्राइल चयो 2-3 सरदार आहिनि छा? ए पाण वारियूं बिरादरियूं कोन्हनि के हिकिड़ो वॾो सरदार ॿियो नंढो टियों वरी जेकॾहिं पैसा थियसि ठीक है मां त उहो बि सरदार, ईअं न आहे। अज़ीज़ाने मलाइकनि जो सरदार हिकिड़ो ई जिब्राइल अमीन, मीकाइल बि मातहता, इसराफील बि, इज़राइल बि, तमामु मलाइक। राज़ कहिड़ो आहे? गौर कजां, राज़ कहिड़ो आहे? अल्लाह 8 खे दुरूद जो ॿुधायो, जिब्राइल, मीकाइल, इसराफील, इज़राइल खे बि न ॿुधायो। छो न ॿुधायो? भले इहे पुछनि त हू ॿुधाइनि। ख़बर पवे सरदार बणजण ॿी शइ आहे, चूंडजण अञा का ॿी शइ आहे। सरदार बनाए उन जी मर्ज़ी, चूंडे उन जी मर्ज़ी। राज़ कहिड़ो हुयो? मुंहिंजे रब खे ख़बर हुई त जॾहिं पंहिंजे